आज़ादीअ लाइ आंदोलन, लेखक मेठाराम हरूमल खिलनाणी। पार्ट 3 भाङो टियों। 1905 ईस्वीअ खां 1913 ईस्वीअ ताईं नओं युग। भारत जे आज़ादीअ जे इतिहास में बाल, पाल ऐं लाल जी त्रिमूर्ति मशहूरु आहे। महाराष्ट्र में बाल गंगाधर तिलक, बंगाल में बिपिन चंद्र पाल ऐं पंजाब में लाला लाजपत राय पैदा थिया, जिन सारे मुल्क खे लोॼियो। हिन खां अॻे जा अॻवान राॼनीतिक थधी नीति अख़्तियार कंदा रहिया, तिन जी जाइ हिननि वरिती। देश में स्वदेशी हलचल ज़ोर वरितो। हुननि पंहिंजी गर्म नीतिअ सां मुल्क में जनशक्ति पैदा कई। 1905 में अंग्रेज़ सरकार बंगाल खे विराइणु चाहियो ऐं उन जा 2 टुकर करण थे चाहिया, पर बंगाल विरहाङे जो अहिड़ी मुखालिफ़त कई ऐं अहिड़ो त सख़्तु आंदोलन हलियो जो सरकार खे मुड़णो पियो ऐं बंगाल जो विरहाङो रद्द थियो। 1908 में जॾहिं लोकमान्य तिलक ते बग़ावत जे ॾोह हेठि केस हली रहियो हो, तॾहिं केस हलंदे तिलक महाराज चयो त स्वराज असांजे जन्म जो हक़ आहे। उन हलचल जो असरु नवाबशाह ज़िले ते 3 कम कंदड़नि सर्वश्री तोलाराम बालाणीअ, सचानंद ऐं प्रोफेसर हासानंद ते थियो। हू नवाबशाह ज़िले जा पक्का ऐं इस्तक़ामत वारा कम कंदड़ साबित थिया। श्री तोलाराम बालाणी नवाबशाह ज़िले में आज़ादीअ जे हलचल में सुर्गवासी तोलाराम मेघराज बालाणीअ कर्मयुग जो शुरूआत कई। 1905 वारे आंदोलन जो असरु साहित्य ते चङो चोखो थियो। नौशहरे फ़िरोज़ जो श्री तोलाराम बालाणी, जो उन वक़्तु हैदराबाद सिंध में नव विद्यालय स्कूल में पढ़ंदो हो, सो मुल्की दीवानो थी पियो। असुल में त हू आध्यात्मिक राह ते हलंदड़ पांधी हो, हू शाइर हो। हीअ तस्वीर श्री तोलाराम बालाणीअ जी आहे, जंहिंजा काफ़ी शइर चयल आहिनि। हुन जो तख़ल्लुस हो आजिज़। शइर में अज़हद कशश अथसि, मंझसि मुल्की मुहबत जा मच पिया ॿरंदा हुआ, जंहिंजी ॼिभी सारी साहित्य में फहिलिजी वई। उन वक़्तु साहित्य में 3 तहलका नौशहरो, कंडियारो ऐं मोरो अची चुका हुआ। हू अख़बारूं बि कढंदो हो, जंहिंजे ज़रिए माण्हुनि में मुल्की मुहबत पैदा कंदो रहंदो हो। जीअं त श्री तोलाराम नौशहरे जो वेठल हो, इन करे हुन जो पंहिंजो ॻोठ ते काफ़ी असरु पियो, ख़ासि करे संदसि बालाणी बिरादरीअ ते। इन जो नतीजो अॻिते हली इहो निकितो जो सर्व सेठ तेजूमल, पारूमल, चेतनदास ऐं नारायणदास इन्हनि 4 भाउरनि जा पुट ईंदड़ 1921 जे क़तईत इल्क़ात जे हलचल में काहे पिया। इन करे साहित्य जे 3 हलचलुनि में नौशहरो हलचल जो मर्कज़ रहियो ऐं सिंध में बर्ख रहियो। बंगाल जे विरहाङे खे रोकण लाइ जेको आंदोलन 1905 ईस्वीअ में हलियो, उन जो असरु सारे हिंदुस्तान ते पियो ऐं स्वदेशी हलचल शुरू थी वई। श्री तोलाराम 1909 ईस्वीअ जे स्वदेशी हलचल वक़्तु ॻोठनि में पेरे पंध वञी प्रचार कंदो हो ऐं सर्वश्री केसूमल ऐं अमर ॾिनोमल सां गॾु नाटक बि कंदो हो, पर हू पिरह फुटीअ जो प्रभात फेरी बि कढंदो हो ऐं उन में ॻाईंदो हो। संदसि राग में काफ़ी कशिश हूंदी हुई। आज़ादीअ लाइ खुलीअ तरह आंदोलन हलाइण जो कमु नवाबशाह ज़िले में सुर्गवासी तोलाराम ई शुरू कयो ऐं ज़िले में आज़ादीअ लाइ तेज़ तमन्ना हुन ई पैदा कई। श्री तोलाराम जो जन्म सन 1884 ईस्वीअ में ॾियारीअ जे शुभ ॾींहं ते नौशहरे में श्री मेघराज बालाणीअ जे घर थियो। संदसि माउ धर्म, प्रेम ऐं भक्तीअ जी मूर्ति हूंदी हुई। 1905 ईस्वीअ में जॾहिं हू नव विद्यालय में पढ़ंदो हो, तॾहिं प्रसिद्ध सिंधी साहित्यकार स्वर्गवासी लालचंद अमर ॾिनोमल जगतियाणी उन स्कूल में 6हें अंग्रेजी दर्जे खे पारसी पाढ़ींदो हो।
हुन पोइ लिखियो हो त तोलाराम असुल निरालो विद्यार्थी हो। सुवालनि जा जवाब सदाईं अहिड़ा पूरा ॾींदो हो जो मास्तरनि खे अजब में विझी छॾींदो हो। उन वक़्तु ई शाइर चवण जी त ॾात हुअसि, सो बि न रुॻो सिंधीअ में पर पारसीअ ऐं अंग्रेज़ीअ में बि। मास्तर लालचंद खेसि क्लास में पारसी पाढ़ींदो हो, पर ॾिसंदो हो त खेसि फारसीअ में तोलाराम जहिड़ी माहिरियत कान हुई। 1907 ईस्वीअ में हैदराबाद में वंदे मातरम मंडली खुली। उन जे सहारे पहिरीं होम स्टेट हॉल में दादा भाई नारोजीअ जो जन्म ॾींहुं मल्हायो वियो। इन कम में तोलाराम ऐं डॉक्टर चोइथराम जो बि उन वक़्तु हैदराबाद जे अकेडमी स्कूल में विद्यार्थी हो। तिन एॾो उत्साह सां कमु कयो जो शागिर्दनि जूं बहीरूं अची होमस्टेड हॉल में मिड़ियूं ऐं दादा भाईअ जो जन्म धूमधाम सां मल्हायो वियो। तोलाराम जे पीउ जी हालति अहिड़ी न हुई जो खेसि हैदराबाद में वधीक पढ़ण लाइ ख़र्च पहुचाए सघे। इन करे हुन 6हों अंग्रेजी पास करे पढ़णु छॾे ॾिनो। उन वक़्तु 6हों अंग्रेजी पास कयल नौकरीअ लाइ बिल्कुलु क़ाबिल माण्हू लेखबो हो, पर उन ॻाल्हि ॾांहुं हुन जो ध्यानु बि न वियो। पाण ई हिकु शाइर में लिखियो अथसि, ॻुझी हिकिड़ी ॻाल्हि दिलबर रखज दिलि में, ॻुझी हिकिड़ी ॻाल्हि दिलबर रखज दिलि में, त सेई थिया निहाल जिन सीस निवायो सिक अॻियां, त सेई थिया निहाल। हुन त पंहिंजो जीवन उन्हीअ खे अर्पे छॾियो हो जंहिं खेसि खलकियो हो। इन करे हुन वक़्तु सरकारी नौकरी न करे साॻिए ई नव विद्यालय में मास्तर थियो ऐं ब्रह्म समाजियुनि सां गॾु हैदराबाद ऐं ॿियनि हंधनि ते शराब, जुआ ऐं ॿियुनि सामाजिक ख़राबियुनि ख़िलाफ़ प्रचार करण लाइ सदाईं साणुनि गॾु हूंदो हो। शाइर सिंध में शाइर जे खेत्र में शाह, सामीअ ऐं बेवस खे ख़ासि जॻह आहे। पहिरियनि ॿिनि जो शाइर इलाही हो, पर इन चवण में वधाउ कोन थींदो त तोलाराम आजज़ बि साॻियनि नक्श क़दमनि में हलण वारो आदमी हो। संदसि शाइर में उहा ई ऊन्हाई पई ॾिसिजे जिन खे साणसि गॾु रहण या खेसि वेझे अचण जो मौक़ो मिलियो, जीअं त सर्वश्री लालचंद, करमचंद हिंगोराणी ऐं डॉक्टर चोइथराम से लिखनि था त हुन खे नसुर तोड़े नज़्म लिखण लाइ इलाही ॾात मिलियल हुई। फ़र्क़ु इहो थियो आहे जो हू नंढीअ वहीअ में ई हलियो वियो ऐं को माण्हू अहिड़ो कोन रहियो जो संदसि शाइर कठो करे रखे। इन करे संदसि शाइर घणे क़दुरु ॾींहं जी रोशनाई कान ॾिठी। हू अवल दर्जे जो लेखक बि हो। हुन जा जुदा जुदा नंढा किताब दादा भाई नारोजी, तइलीम जो तारो, क़ौम खे केर था बणाइनि, नींहं जे रंग सां मींहं जी जंग, मधुर मदाह मुल्क मदाह, ज्ञान गुलज़ारी वग़ैरह। हुन जी दया कुझु क़दुरु श्री फतेहचंद वासवाणीअ जे ॾिसण में अचे थी, जंहिं ते तोलाराम पंहिंजे जीवन में फ़िदा हो। किथे फतह थी फज़ल करे आज़ब जो आधार थियो। सुंदर साहित्य जंहिंजो रचींदड़ श्री फतेहचंद वासवाणी हो, उनखे अदबी खेत्र में वॾी अहमियत आहे। उहा ॾात हुनखे सुर्गवासी तोलाराम खां मिली हुई। अख़बार नवीस सिंधी अख़बार जंहिं में सिर्फ़ु राॼनीति साब गर्मा गर्म राॼनीतिअ जी उपटार हुजे, तंहिंजो पायो सिंध में हिन ई विधो। अख़बार जो नालो माता रखियईं। प्रेस वारा केस थियण ऐं जेल जी सज़ा मिलण जे डप खां अख़बार छपे न ॾींदा हुअसि त लिथे ते कढंदो हो। ईअं बि न थी सघंदो हो त हथ सां लिखी उहा माण्हुनि खे मोकिलींदो हो। मतिलबु त संदसि आज़ादीअ जे अलाप खे बनी बशर न रोके सघियो। सरकार जी हू परवाही कान कंदो हो। माता अख़बार कढण खां अॻे हुन अंग्रेज़ीअ में वॉइस ऑफ इंडिया ऐं सिंधीअ में सॾाए सिंध अख़बारूं कढण खां शुरूआति कई।
हुन हिकु दफ़े सरकार जे ख़िलाफ़ु अहिड़ो ज़बरदस्त लेख लिखियो जो हैदराबाद जो कलेक्टर हुन ते 124 कलम यानी सरकार जे ख़िलाफ़ु बग़ावत फैलाइण जे ॾोह हेठि केस करण लाइ तयारु थी वियो। दीवान कौड़ोमल खे इहा ॻाल्हि जॾहिं ख़बर पई, हुन विच में पई हैदराबाद जे कलेक्टर खे सम्झायो त केस करण करे हुनखे हथां मशहूरी मिलंदी ऐं गोड़ वधंदो। ईअं केस करण जी ॻाल्हि टरी वई। इन करे इहो चवण में वधाउ न थींदो त सिंध में तिखी क़ौमी हलचल में ई पहिरियों शख़्स हो जंहिं खुलम खुला सरकार जे ख़िलाफ़ बग़ावत शुरू कई। हू निडरता जो मुजस्म हो। हुन जूं रचियल क़ौमी विषयनि ते कविताऊं दिलि उथारींदड़ हूंदियूं हुयूं। हुन क़ौमी गीतनि जो किताबु मुल्क मदाह छपायो हो जो सरकार ज़ब्त करे छॾियो। 1906 खां वठी हू कांग्रेस इजलास में शरीक थींदो रहियो ऐं उते पास थियल ठहरावनि जो सिंध में अची प्रचार कंदो हो। 1913 में कांग्रेस जो इजलास जेको पहिरियों दफ़ो कराचीअ सिंध में थियो, उन खां अॻे 13 जुलाई ते हू हिन दुनिया मां परवाज़ करे चुको हो। साल 1908 धारे हू पंहिंजे जन्म स्थान नौशहरे में आयो। कुझु वक़्तु नौशहरे जे पंचायती स्कूल में मास्तर थी रहियो। उन वक़्तु हू 25 वरहनि जो गंभीर जुवान हो। हुन पूरे ज़ोर सां आज़ादीअ लाइ हलचल हलाई। साॻिए वक़्तु कराची, हैदराबाद, सखर, शिकारपुर ऐं लाड़काणे बि पियो वेंदो हो। जिते वेंदो हो उते हुन जो प्रचार हलंदो हो। हुन जा गीत हिंदू मुस्लिम इतिहाद ते, शराब ऐं विलायती कपिड़े ऐं विलायती शयुनि जे बहिष्कार ते ॾाढा छिकींदड़ हूंदा हुआ ऐं माण्हुनि ते दाइमा असर छॾींदा हुआ। मुल्की मस्तानो त हो ई उन ज़माने में जॾहिं सरकार जे ख़िलाफ़ु कुझु बि चवणु वॾो जोखम खणणो हो, तॾहिं माण्हू सुध बुध विञाए विहंदा हुआ ऐं हुन जे पुठियां वंदे मातरम ऐं भारत माता जी जय जा नारा हणंदा हुआ। सरकार उन ज़माने में नौशहरे में हाई स्कूल खोलियो जंहिंजो नालो मदरसो रखियो। तॾहिं पब्लिक प्लेटफॉर्म ऐं पंहिंजे अख़बार द्वारा हुन उन फ़र्क़े परस्तीअ जे नीतिअ ख़िलाफ़ु सख़्तु एतिराज़ु वरितो। यादि रहे त तॾहिं अञा गांधी जी हिंदुस्तान जे राजनीति खेत्र में कोन पहुतो हो। श्री तोलाराम में असुलियत हुई ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार बिना कंहिं हिचक जे कंदो हो। हू सिंध जे कॉन्फ्रेंसुनि ऐं कांग्रेस इजलास में बि शरीक थींदो रहियो हो ऐं पंहिंजे ख़्यालनि जो निर्भयता सां इज़हार कंदो रहियो। संदसि साथियुनि जो चवणु हो त पछाड़ीअ में खेसि केतिरा मुशाहिदा थिया। साथियुनि खे अॻुवाट ॿुधाए लाड़काणे जे घाड़वाह में अहिड़ी त टुॿी लॻायईं जो पंहिंजे महबूब सां मिली हिकु थी वियो ऐं निर्वाण पद ते वञी पहुतो। उहो 13 जुलाई 1913 जो ॾींहुं हो। हुन जे लाश ॻोल्हण जी पूरी कोशिश कई वई पर न मिलियो। जोत जोत में मिली वई। तॾहिं त डॉक्टर चोइथराम सुर्गवासी तोलाराम जे बारे में लिखंदे पछाड़ीअ जो लिखे थो त नींहुं निवाहण आयो सो भली आयो, कमु न हुअड़सि को ॿियो। भाङो टियों अञा आहे। त हिन वीडियो में अव्हां ॿुधव श्री तोलाराम बालाणीअ जो जीवन ऐं उन जो आज़ादीअ जी लड़ाईअ में योगदान। उमेद थी कयां त पोरियो क़बूल थियो हूंदो। महिरबानी।